नवाब अली मोहम्मद नेशनल हाईवे ते जेको ही वॾे तमामु वॾे तादाद में जेका पब्लिक आहे, ख़ुसूसन उन में मासूम ॿारनि खां वठी नियाणियूं, औरतूं वॾियूं, कुराड़ियूं पोड़ियूं मायूं, उहे सभु औरतूं जेके मुतासिरीन आहिनि, हारी जेके बेदख़ल कया विया आहिनि पंहिंजे ज़मीनुनि तां, जेके 3-4 पीढ़ियुनि खां पंहिंजे घरनि में रहनि पिया कावनि जुगनि में, ऐं उहे आबादगार आहिनि जेके 2 एकड़ 4 एकड़ वारा आहिनि। हिकिड़ी शहर रखो त कच्चे में तक़रीबन हिकिड़ो फ़सुलु थींदो आहे, छो त ॿोॾि अचण जे करे वोण न थींदो आहे, यानी कती न थींदी आहे, सफ़ा घटि थींदी आहे, इन करे हिकिड़ो ई फ़सुलु भरपूर थींदो आहे, उहो हूंदो आहे चेट यानी कणिक, ऐं उहो ई उन्हनि माण्हुनि जे गुज़ारे जो ज़रियो आहे, पेट कूत आहे। ऐं उन वक़्त ते उन्हनि खां उन जा काहियल फ़सुल जिन वक़्तु उन्हनि काहिया पे पोखिया पे कणिक के ज़मीनूं तयारु हूं, उन्हनि जो फ़सुलु जेको बकर आहे, बसर आहे, मिर्च आहे, उहो तयारु हो जेको लथो पे। हिकिड़े अचानक ईअं थिए थो 30-40 मोबाइलूं, हथियारबंद, प्राइवेट हथियारबंद उन्हनि जे ज़मीनुनि ते, उन्हनि जे घरनि ते हमिलो कनि था, उन्हनि खे पंहिंजे घरनि मां बेदख़ल कनि था, उन्हनि खे ॿधनि था, पादर हणनि था, विढ़नि था। छो त उहे उन्हनि चयो त तव्हां ग़रीब जेके हरारी हो, तव्हां कब्ज़ा कयो ठाहो ॿननि ते। हिकिड़ी अजीब अहमकाना ऐं बेवकूफ़ाना हरकत उन्हनि जी। ऐं पोइ 40-50 ॾींहं खां वठी उहे ग़रीब माण्हू वीचारा दर ते रुलंदा विया, हुन दर ते हुन दर ते, अदालतुनि में, पुलिस ॾे, पर पुलिस रहंदो उन्हनि खे कोर्टुनि मां खंभे खणी टार्चर सेलनि में रखियो। पोइ वरी उहे वीचारा रोड जे किनारे बुख हड़ताली कंहिं पढ़ी वेठा, पर उन्हनि जो चवण मुताबिक़ त मथियां माण्हू त छॾियो, को तपेदार मुख़्तियार कार बि कोन आयो, अञा ॿियनि खे त छॾियो, चूंडियल MP उहे कोन पहुता, MNA कोन पहुता, अञा उनखे छॾियो यूसिन जा चेयरमैन कोन आया जिन खे उन्हनि BD में इलेक्शन में वोट ॾिना। यानी पोइ कुझु बि कोन रहियो। पोइ हिकिड़ी चवणी आहे त तंग मर्दां त जंग मर्दां, या तंग आयद ब जंग आयद, त पोइ ॿियो हुन वटि शायदि ऑप्शन कोन। हा, उहे अॼु जॾहिं बचा वठी रोडनि ते वेठा आहिनि, 25-27 कलाक थिया आहिनि, त को बि नोटेबल माण्हू जंहिं चइजे त बाबा हिन जी का औकात आहे, हिन जी का हैसियत आहे, छो त सिंध गवर्नमेंट लॉ एनफोर्समेंट डिपार्टमेंट पुलिस जो कमु आहे, उहो पुलिस जो डिपार्टमेंट आहे, उहा पाण इन कब्ज़े में शामिल आहे। यानी SP या DIG या IG जे आशीर्वाद खां सवाइ त मुमकिन कोन्हे न, छो त हिकिड़े ॾींहं जी कार्रवाई DIG या IG खां लिकी सघे थी। ही 40-50 ॾींहं खां जॾहिं पुलिस पिकटूं हणे वेठी आहे, त ज़रूरु DIG समेत IG खे, हुकूमत खे, सभिनि खे हूंदो, पर उहे शायदि इन शइ खे को अहमियत कोन पिया ॾियनि। ग़रीब माण्हू पेरनो गाढ़ा अणपढ़ियल, इन जूं मायूं ॼट छा कंदा, उन ॼटनि वटि ॿियो ऑप्शन कोन हो, रोड ते चढ़ी अची वेठा आहिनि। उहे नियाणियूं जॾहिं रोडनि ते वेठियूं आहिनि, त हर बाशऊर, बाज़मीर, गैरतमंद माण्हू ते फ़र्ज़ु थिए थो, छो त असां वटि रिवायत रही आहे त दुश्मन जे नंग खे बेइज़त ॾिबी आहे। ही त मजबूर, बेसहारा, बेकस माण्हू आहिनि जेके अची वेठा आहिनि। हे सियासी समाजी माण्हू असां सभु उन्हनि सां वेठा, उन्हनि जी हिमायत में हिन महिल ताईं को बि हुकूमत तरफ़ां कंहिं बि क़िस्म जो को बि राब्तो न आहे। दड़का दामान मिलनि था त रोड ख़ाली कयो, छो त ट्रैफ़िक बहाल करणी आहे। हाणे ग़रीबनि वटि ॿियो ऑप्शन हितां उथिया त पोइ काॾे वेंदा, पोइ वञी दरिया में ॿुॾनि, समुंड में ॿुॾनि, या ख़ुदकुशियूं कनि, पोइ इन खां बहितर आहे त हिते रोड ते मरी वञनि। हिन करे वेठा आहिनि, असां सभु उनजी हिमायत में आहियूं। ओसी तो जेसि ताईं मालिक वेहंदा, असां उन सां गॾु हूंदासीं। उन्हनि खे पंहिंजे वापसि पंहिंजनि उन्हनि जुड़ियल जूपनि में मोटण ॾिनो वञे। हुननि जा जेके 2-4 एकड़ बनियूं आहिनि, जेके हुननि जा पंहिंजियूं आहिनि, ऐं उहे सदन खां उते आबाद आहिनि, उन्हनि खे उते वापसि छॾियो वञे। हूअं बि चङे माण्हू जो कमु हूंदो आहे न, कंहिंजे पाड़े में बि जेकॾहिं ज़मीन 2-3 एकड़ खपंदा आहिनि, त पहिरियां उन पाड़े वारे खां पुछंदो आहे त बाबा तव्हां वठो त अॻु में तव्हां आहियो। हिते त ईअं थियो ई कोन्हे को, हिते त माना हे वरियनि खां आबाद हुआ। असां था चऊं कि पंहिंजूं बननि ते, पंहिंजे घरनि में मोटण न वञे। जेके ॿारनि जूं तालीमूं तबाह थियूं आहिनि, उन्हनि जो गुज़ारो थी सघे थिए न, त वञी पंहिंजे घरनि में, हिन सियारे में उन्हनि खे पंहिंजे घरनि ॾे मोटाए वञे, उन्हनि खे पंहिंजूं बनियूं ॾिनियूं वञे।